मलीर में चूंडुनि जो सिलसिले में अमरोटी कॉलोनी रज़ाकाबाद में मुस्लिम लीग नून NA 229 PS 86 जी इलेक्शन ऑफिस जो इफ्तिताह जे मौक़े ते NA उम्मीदवार कादिर बख्श कलमती ऐं PS जो उम्मीदवार मोहम्मद याकूब कासकेली जो गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते इलेक्शन ऑफिस इफ्तिताह करण खां पोइ अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मलीर सियासी मैदान बणिजी वियो। मलीर में जिन पहिरियां को बि तरक़ियाती कम न कराया हुआ हाणे राति विच में कराए रहिया आहिनि। मलीर में सेहत तबाही नौजवाननि खे नज़र करे मनपसंद माण्हुनि खे नवाज़ियो वियो। हक़दारनि खे हक़ न ॾिनो वियो। हाणे 8 फरवरी ते अवाम पंहिंजे वोट ज़रिए एहतिसाब कंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।